हाय रोशनी, कहिड़ो हाल आहे रोशनी? सब ठीक आ। तू की आई? मज़े में। अरे कीअं वई तुंहिंजी सेल? सेल? हाँ सुठी वई सेल त। पर तूं हेॾी ख़ुशि छो नथी लॻी पई, हेॾी उदास छो आहीं? अरे यार छा कयूं, ॾिस न केॾो सुठो स्टॉक रखियो आ। पर ॾिस हीअ कुर्ती केॾी सुठी रखी आ। 1000 रुपए जी कुर्ती आ, 500 में रखी आ सेल में। तॾहिं बि न वई आ त कीअं ख़ुशि थियां ॿुधाए? अच्छा केॾी मस्त आ। अच्छा हिकु मुंहिंजी ॻाल्हि मञ। हेॾे अच। हिकु कमु कर, तूं वञी वे, हाणे मां थी ॾिसां। ठीक आ। बोल। Few moments later. हिते सेल लॻल आहे? हा अचो न, हे ॾिसो ॾाढी बढ़िया फैब्रिक अथव, 400 रुपए। अच्छा छा फैब्रिक आहे? हे ॾिसो केॾी सुठी डिज़ाइन आहे, 600 रुपए। सुठो थो लॻे। मस्त बढ़िया अथव, सभु पीस सुठा अथव। हे ॾिसो 800 रुपए। छा पीस आहे, छा कलर आहे। ओके, ॿियो कुझु? थोरो सुठो पीस ॾेखारियो, डिज़ाइनर ईअं। रोशनी जी, जंहिं ड्रेस ते जाम झगड़ा पिया थियनि, हिकिड़ो ई पीस बचियो आहे, उहो घणे आहे? वो त 1700। छा? अरे 1700 तई। छा थी चई पई? अरे 1700 बोरी आया। शायदि 1000 थी चए पई। 1000 इहो त तव्हां मूंखे अॻु में ॾेखारियो ई न। वठो 1000 रुपए में अथव। पक्का 1000 रुपए में आहे न? हा 1000 रुपए में। हा बस डन कयो, बस इहो डन कयो पीस। हेॾी देर खां ॾेखारियो न पिया। हा वठो न, हा वठो न। जल्दी ॾियो न थोरो। उते ॿाहिरि जल्दी? बीठा आहिनि मुंहिंजा हस्बैंड। अच्छा ठीक आहे, वठो पैसा, जल्दी कयो। हाँ वठो भेण। विझण त ॾियो। हा मुंहिंजा हस्बैंड बीठा आहिनि न, जल्दी कयो न थोरो। वाओ, 1700 जी ड्रेस मूंखे 1000 में मिली वई। छा थियो? ड्रेस विकामजी वई। सच्ची? यस। तुंहिंजा 500। 500 तुम भी कमाए वरते? वाह मजनू पवंदो तोखे।